इहो बि वॾी मिथ आहे ऐं हरूभरू आहे। उन वक़्तु जेकी जंग थी, उन वक़्तु जेको जिदोजहद थी, उन वक़्तु जेकी रिएक्शन थियो सिंधी माण्हुनि जे तरफ़ां, अदा मां बि उन में हिसेदार हुयुमि। मां सम्झां थो त कंहिं बि इंसान जो क़त्ल न थियणु खपे, कंहिं बि बेगुनाह जो क़त्ल न थियणु खपे, ऐं उहो केर बि हुजे। पर हिकिड़ी धरती ते रहंदड़ ॿ भाउर, हिकिड़ा उर्दू ॻाल्हाइण वारा, ॿिया सिंधी ॻाल्हाइण वारा, उनखे विढ़ायो वियो तरीक़े सां, वाक़ियात कराए विढ़ायो वियो। पोइ छा थियो? उहे नफ़रतूं हलियूं ऐं जेकी लॉजिकल सिंधियुनि जी वॾनि शहरनि ॾे लॾ पलाण हुई उहा बंदि थी वई। जेके वॾेरा सरदार पीर मीर हे ईअं सभु भॼी विया हुया, लतीफ़ाबाद में बंगला छॾे, कराची में घर छॾे, थेला कमेटी। केरु विढ़ियो? केरु विढ़ियो? कंहिं दिफ़ा कयो? साईं जीएम सैद जे सचनि पोइलगर, बशीर ख़ान कुरैशी हो, सफदर सरकी हो, डॉक्टर नियाज़ हो, अलाए केॾा जेके न जेकाबाद खां वठी कराची ताईं कंहिंजा कंहिंजा मां नाला खणा, कई त नौकरियुनि में ऑफिसरनि के डॉक्टरनि खे कीअं नथो खणणु चाहियां, के शहीद थी विया आहिनि, के पंहिंजी तबई ज़िंदगी गुज़ारे विया ऐं वॾी वेड़ थी ऐं इज़त भरियो समझौता थिया पोइ आख़िरी वाक़िअनि खां पोइ। केर बि न विसारे पाकलैंड सीमेंट फैक्ट्री वारो वाक़ियो, कयूमाबाद वारो वाक़ियो। उन दौर में को तसवर करे सघे थो त जीए सिंध जो जॾहिं गुल मोहम्मद जखराणी, सतार मौर्य, बशीर कुरैशी, शफ़ी करनाणी हुजे, ऐं अहिड़ा माण्हू सिंध यूनिवर्सिटी में हुजनि त कोई सिंध यूनिवर्सिटी ख़ाली कराए सघे पियो? पर जॾहिं तालीमी अदारनि में कराची में सिंधी नौजवाननि खे इम्तिहान को रोकियो वियो या ॿियो शयूं थियूं, एॾे उरूज वारे टाइम ते मां ई क़यादत कई, ओड़ी महिल 89 में गोलियूं खाधियूं पर कराची यूनिवर्सिटी ख़ाली कराई। पंहिंजो नौजवान जो नालो यादि अची वियो त खणंदुसि, जेको आहे पंहिंजो ॾिसो ज़िंदा जावेद वेठो आहे, पुछोसि। मूंखे मुखालफ़नि जे मोर्चे मां अची आवाज़ु ॾिनो हुयईं न, सलीम शाहानी, कादिर मक्सी ग्रुप में हुयो उन वक़्तु। कादिर मक्सी वारा स्टडी सर्किल जे नाले में जीएसएन जे स्टूडेंट फेडरेशन जे अंदरि ई हलंदा हुया। मेयर केस में मुंहिंजी पर्सनल गाॾी, मुंहिंजे पीउ जी गाॾी वई। हा, कराची जी ॻाल्हि पियो कयां। त दुश्मन जे मोर्चे में, मुखालिफ़ जे मोर्चे में मथे जॾहिं हेठि सलीम आयो आहे आवाज़ थो ॾे, डॉक्टर डॉक्टर, त मां चयोमांसि न, पई खणे पसा पसण कारण पिरीजे, मुंहिंजे कब्ज़े में हुयो न, मुंहिंजे बचण जो कोई इम्कान हुयो न। इहो सॼो चांटका वारो दौर, जेकाबाद वारो दौर, चांटका वारो दौर, सॼी वक़्तु असां जिदोजहद में हुयासीं। ॿिन्ही मार्शल लॉउनि में मां मुशर्रफ वारी मार्शल लॉ में गुम हुयमि, अज़ाब में, क़बर में, टार्चर में। ऐं जॾहिं नंढा हुयासीं इन में डिग्री कॉलेज वारे ऐं जेको आहे चांटका वारे ज़माने में पहिरीं मार्शल लॉ में जिदोजहद में वियासीं, उन में बि जेलनि में वियासीं, मारूं खाधियूं। कोई तसवर करे सघे थो सिंध यूनिवर्सिटी खे कोई ख़ाली कराइण जो उन वक़्तु जॾहिं एॾी वॾी लीडरशिप उते हुई ऐं एॾे ई वॾे मज़बूत दौर में असां कराची यूनिवर्सिटी ख़ाली कराई। त
चवण जो मक़सदु इहो आहे त असां ऐं कॾहिं मुंहिंजी ज़ुबान ते इहो अॼु मां आंदो आहे, इवन पंहिंजी गाॾी वारो ज़िक्र, कॾहिं मुंहिंजी ज़ुबान ते मुंहिंजनि कारकुननि खे बि ख़बर न हूंदी इन्हनि वाक्यनि जी, इन्हनि शयुनि जी। मुंहिंजे दोस्तनि खे बि ख़बर न हूंदी इन्हनि शयुनि जी। कहिड़नि नौजवाननि खे ख़बर हूंदी? मां जॾहिं उते हाणे जॾहिं मां सिंध आयो हुउसि, हलो हिन शइ खे छॾियूं था, टाइम इलाही थी वियो आहे, मां हिन शइ खे त उन्हनि वाक्यनि जे करे जेके सिंधी माण्हुनि जी नेचुरल इंटीग्रेशन, इहो मिक्सअप जो जेको हुयो फेज़, उहो ख़तमु थी वियो ऐं सिंधी माण्हू शहरनि ॾे न पिया वधनि। पर जीअं ई साईं GM साहिब जी हिकमत अमली तहत इहो ठाह थिया, जीअं ई आरीसर साहब ऐं बशीर ख़ान कुरैशी शहीद जी पॉलिसी उन्हनि खे ठाहनि खे मज़बूत कयो, त तव्हां ॾिठो त सिंधी माण्हू वरी कराची में, ॿियनि इन्हनि हैदराबाद में, ॿियनि हंधनि ते रिलैक्स फील शुरू कयो ऐं उते अचणु शुरू थिया, रहणु शुरू थिया, आबाद थिया। ख़ुदि GSN जा वॾा वॾा लीडर सभु अची उते आबाद थिया कराची में। ऐं हाणे जेको आहे, मां हिकिड़ी शइ जेको आहे कल्ह मुंहिंजी निगाह में आई पंहिंजे किताबनि मां, त इहे तव्हां सां शेयर करणु घुरियां। हे साईं GM साहिब जेको आहे पंहिंजी आख़िरी सालगिरह जे दौरान चवे थो, पंहिंजे ख़ुतबे में साईं GM साहिब जो अलविदाई ख़ुतबो 17 जनवरी 1995 ते साईं चवे थो त उर्दू आबादी तोड़े मुतहदा वारनि खे साईं GM साहिब पंहिंजी आख़िरी सालगिरह जे ख़ुतबे में अपील कंदे चयो हो त आऊं हिन मौक़े ते सिंध में मुस्तक़िल आबाद उर्दू ॻाल्हाईंदड़ आबादी खे एतिरो चवंदुसि त हीअ धरती मुख़्तलिफ़ मज़हबनि ऐं तहज़ीबुनि जो ख़ूबसूरत गुलदस्तो रही आहे। कुदरत तव्हांखे पंहिंजे मातृभूमि खां धिकजण खां पोइ हिकु अहिड़ी सरज़मीन जी गोद नसीब कई आहे जेका प्यार, मोहबत, रवादारी ऐं भाईचारी जो मिसाली मर्कज़ रही आहे। उन करे तव्हांखे तारीख़ जे हिन सुरहे मौक़े जो फ़ाइदो वठी हिते जे असुल रहाकुनि सां खीर खंड थी हिते जो हिसो थी वञणु खपे। हे मुंहिंजो रहबर साईं चवे थो, जेको असांखे, छो जो असां तमामु घणो, मां दावा सां थो चवां त न सिर्फ़ु साईं GM साहिब जे वेझो रहियासीं, पर उन जा लाॾला बि रहियासीं, उनजी मोहबतनि ऐं शफ़क़तनि जो मां कहिड़ो जेको आहे थोरो मञा। मां अॻु में ई चई चुको आहियां, मां उनजी जुती बराबरि बि न आहियां जो उन जे कंहिं थोरे खे मां लाहे सघां। पर मां हिकिड़ो मिसाल ॾिनमि। साईं ख़ाकी जोयो साहिबु हिन किताब में लिखे थो त हिकु दफ़े साईं अहमद मुज्तबा राशिदी खां कंहिं कारकुन मुतहदा ऐं जस्कम जी मुफ़ाहमत बाबति सुवाल कयो। पाण जवाबु ॾिनऊं त जेका ॻाल्हि हिन वक़्तु इल्ताफ़ ऐं मुतहदा वारा कनि था, इहो त असांजो ख़ाउन मुतालबो हो त उहे सिंध धरती जी ॻाल्हि कनि, उनजे हक़नि जी ॻाल्हि कनि, ऐं हाणे जॾहिं उहे ॻाल्हि कनि था त असां खेनि सिंधी क़बूलण लाइ तयारु न थियूं, इहा त हुननि जी न पर असांजी बदकिस्मती थींदी। साईं मुज्तबा शाह राशिदी इहो जवाबु ॾिनो। हाणे हिन में ई लिखियलु आहे त इहो त रियासत ऐं उनजी एजेंसियुनि जो प्रोग्राम आहे त सिंध में सिंधी ऐं उर्दू ॻाल्हाईंदड़ जे विच में विछा वधियल हुजनि, उहे पाण में सदाई विढ़ियल हुजनि। खेनि ख़बर आहे त जेसिताईं सिंधी ऐं उर्दू ॻाल्हाईंदड़ पाण में विढ़ियल हूंदा, तेसिताईं सिंध जी आज़ादी मुमकिन न थींदी। मुतहदा वारनि क़ौमी महाज़ जे सकरंड मोरे ऐं खैरपुन वारनि धरणनि में शिरकत कई आहे। अहिड़ी तरह उन्हनि 19 फरवरी 2000 ते कराची प्रेस क्लब वारे मुज़ाहिरे में न रुगो अमली तरह शिरकत कई, पर जेलनि में बि विया, लठियूं बि खाधियूं।